नासिन हेडलाइन से ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी आहिनि। वायरस सबब 105 मरीज़ फौत थी विया आहिनि। NCOC पारां इहो ॼाणायो वियो आहे त फौतुनि जो अंगु 9010 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2731 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। 2510 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जॾहिं त मुतासिरनि जो मजमूई अंगु 4,45,977 थी वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी आहिनि। NCOC पारां इहो ॼाणायो वियो आहे त वायरस सबब 105 मरीज़ फौत थिया आहिनि, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंगु 9010 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2731 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। 2510 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी आहे। NCOC पारां इहो ॼाणायो वियो आहे त मुतासिरनि जो मजमूई अंगु 4,45,977 थी वियो आहे।